ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا ومرشدنا ومولانا وهادينا ومهدينا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا نحن نحيي الموتى ونكتب ما قدموا وآثارهم وكل شيء أحصيناه في إمام مبين صدق الله العلي العظيم وقال الله تبارك وتعالى في مقام آخر قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم وكان الله غفورا رحيما وقال النبي صلى الله تعالى عليه وسلم مثل الذي يذكر ربه والذي لا يذكر ربه كمثل الحي والميت أو كما قال النبي صلى الله تعالى عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد जेके हुजूर साईं जा उम्मती आहिनि ऐं जिन दुरूद शरीफ़ पढ़ियो आहे उहे थोरो अॻिते सिरी चओ ॿिया न जिन दुरूद शरीफ़ पढ़ियो उहो थोरो और ते सिरी अचो जज़ाकल्लाह हिकु दफ़ा वरी हुजूर साईं ते दुरूद शरीफ़ पढ़ो बाआवाज़े बुलंद दुरूद शरीफ़ मजमू तो तमामु घणो वॾो आहे बाआवाज़े बुलंद दुरूद शरीफ़ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम वाला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाह अॼोको ही प्रोग्राम अज़मत क़ुरान ऐं सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्रोग्राम नंढड़े खलील अहमद साहब जी अक़ीक़े ते उन जे वालिद साहब बिरादरम हाफ़िज़ ग़ुलामुल्लाह साहब ऐं संदसि चाचे बिरादरम ग़ुलाम मुस्तफ़ा साहब ऐं उनजे ॿियनि भाइरनि इहो प्रोग्राम रखियो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो इहे माण्हू छो न मुबारकबाद जे लाइक़ु हुजनि जिन पंहिंजे नंढड़े जे अक़ीक़े जे ख़ुशी में हेरे ॾिसो उन्हनि ही अल्लाह जे क़ुरान जी मजलिस क़ाइमु कराई आहे। अबा छा जी ॻाल्हायो छा जी क़ुरान जी अबा क़ुरान सचो आहे न तव्हां बि चओ था क़ुरान सचो आहे असां बि चऊं था क़ुरान सचो आहे पर क़ुरान खां पुछूं क़ुरान छा थो चए फरमाया अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फी चओ सुभान अल्लाह
अल्लाह इन कुरान में फरमाए तो हे उहो किताब आ जंहिंमें कोई शक ना है। मुफ्ती जी गाल में, मौलवी जी गाल में शक थी वेंदो, वजीर आजम सदर गवर्नर जी गाल में शक थी वेंदो, पर कुरान चए थो त अला रईब फीह, हिन कुरान जे अंदर कोई भी शक ना है। बिस्मिल्लाह जे बे खां वठी वन्नास ताईं सब चओ त सारो कुरान सच्चा। नाज़िल कहते थियो आ, अल्लाह साईं कहते नाज़िल थियो आ, हजरत आदम अलैहिस्सलाम ते कुरान नाज़िल थियो, हजरत मूसा ते नाज़िल थियो, हजरत ईसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो। कुरान पाण चवे तो नुज़िल अला मुहम्मदिन, हे कुरान चए तो त मां मुहम्मद अरबी ते नाज़िल थियो आया। अब हेरे न्यारो साईं अब्दुल्ला मुजाहिद मूंखे हुकुम कयो आहे त सिर्फ़ 20 मिनट ॻाल्हाए जा। हाणे 20 मिनट तव्हांजा तवज्जो खपे। अल्लाह तो फरमाए कुरान में ला रईब फीह हुदल लिल मुत्तकीन। अब अल्लाह छा तो चए, कुरान में जेको लिखियल आहे सब सच्चा है। ॻाल्हायो, सभई चओ, तव्हां बि तकरीर कयो, कुरान में जेको लिखियल आहे चओ, सभई चओ सच्चा। कुरान में अल्लाह फरमाए तो इन्ना नानु नुहिल मौता व नक्तुब मा कद्दमू व आसारहुम व कुल्ल शैइन अहसैनाहु फी इमामिन मुबीन। सब चओ सुभान अल्लाह। अल्लाह फरमाए तो जमीन के मां मोल, जमीन के मां जेरो कंदो आया पानी जे जरिए, आई कलमे वारे मुसलमान मर्द औरत जे दिल के अल्लाह फरमाए तो मां जिंदा कंदो आया कुरान जे जरिए। माना जमीन जिंदा थींदी, हर हलाई पानी छड़ी, वाटर में पानी अचे या बारिश वसे या ट्यूबवेल जे जरिए जमीन के अंदर पानी छड़ी हुई। कुरान चए तो त पानी जे जरिए जमीन जिंदा थींदी आ, ऐं इंसान जे दिल वारी जमीन सब चओ तो कुरान जे जरिए जिंदा थींदी आ। अज हाफिज गुलामुल्लाह साहब कुरान जो जलसो कराए, तव्हां असांजे दिलुनि के जिंदा करे छड़ियो। चओ अल्हम्दुलिल्लाह, चओ अल्हम्दुलिल्लाह। कुरान तो चाहे इन्ना नानु नुहिल मौता व नक्तुब मा कद्दमू। कुरान तो चाहे त जेको भी दुनिया में तव्हां अमल कंदो, कन्नन जे जरिए कुरान ॿुधंदो, कन्नन जे जरिए चङियूं ॻाल्हियूं ॿुधंदो, अखियुनि सां कुरान जी ज़ियारत कंदो, आलिमनि बुज़ुर्गनि जी ज़ियारत कंदो, अबे अम्मा जो अदब कंदो। कुरान चए थो व नक्तुब मा कद्दमू व आसारहुम, दुनिया में जेके अमल करे वेंदो क़यामत जे ॾींहुं हिकिड़ो हिकिड़ो दुनिया जो जेको अमल कंदो, अल्लाह फरमाए थो क़यामत जे ॾींहुं उहो तव्हांखे मां ॾींदुसि से अता कंदो। अब समझो था, समझो था। अल्लाह फरमाए तो जेके भी वेठा आयो, अल्लाह फरमाए तो मय्यमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा व मय्यमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा। चओ सुभान अल्लाह, चओ न वाह कुरान, चओ वाह कुरान वाह। केॾो असांखे सम्झायो अथई, उस्ताद शागिर्द के एतिरो न सम्झाए, अबू अम्मा शागिर्द के एतिरो न सम्झाए, औलाद के न सम्झाए। दोस्तो ज़ियारत कयो उन कुरान जी जेको कुरान तव्हां असांखे कदम कदम ते सम्झाणी ॾे। कुरान समझाए तो फरमाए तो अल्लाह ताला का हदीसुल गाशिया वजूह यौमइज़िन खाशिया। अब तव्हां हाणे चयो न कुरान सचो आहे, ॻाल्हायो कुझु तव्हां बि ॻाल्हायो। कुरान सचो आहे न। कुरान फरमाए तो क़यामत जो ॾींहुं थींदो, हिकिड़ा अहिड़ा शख्स हूंदा, मर्द हूंदा, औरतूं हूंदियूं, उन जा मुंहुं चोॾीं जे चंड वांगुरु चिमकंदा पिया, रोशन हूंदा। छाजे करे? उन्हनि जॾहिं अज़ान आई अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अब इहा छा आहे? सभई चओ अब इहा बांग आहे न। ॻाल्हायो ॻाल्हायो, बांग आहे न। अल्लाह फरमाए तो जे अजान ॿुधी मुझे सद ते आयो, हय्या अल सलाह हय्या अल सलाह हय्या अल फलाह। अल्लाह चओ न सुभान अल्लाह, चओ मुझो टाइम थोरो आहे, बाक़ी 5 मिंट आहिनि। हय्या अल फलाह। हिकिड़े माण्हू रोज़ाना ₹1,00,000 कमायो, चए थो मां कामयाब थी वियुसि, पुट हाफ़िज़ थी विया, मां कामयाब थी वियुसि, पुट खे इंजीनियर बणायो अथमि, मुंहिंजो पुट कामयाब थी वियो, पुट डॉक्टर थियो आहे, मुंहिंजो पुट कामयाब थी वियो। हेॾे ॾिसो, लेकिन कुरान फरमाए थो जेको मस्जिद में आयो नमाज पढ़ी उहो दुनिया में भी कामयाब आहे, आख़िरत में भी कामयाब। अब कुरान चए थो जेको मस्जिद में आयो वो कामयाब आहे। अब कामयाब आहे 88 पारो। अब कौन सी पारो? अब हेरे ॾिसो, अब हेरे ॾिसो कौन सी पारो?
ॻाल्हायो अरणो सिपारो अल्लाह फरमाए तो कद अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फी सलातिहिम खाशिऊन। अल्लाह कुरान में फरमाए तो जेको नमाज पढ़ंदो मां अल्लाह जो खौफ कंदो अल्लाह फरमाए तो वो कामयाब आ, दुनिया में भी कामयाब आ तो आखिरत में भी कामयाब आ। सही आखिरत में किए कामयाब थींदो अल्लाह फरमाए तो यौम तबियज़्ज़ु वुजूह क्या मजो नहीं थींदो जरे क्या मजो नहीं थींदो जरे नमाज वारो माण्हू कुरान जी तिलावत वारो माण्हू अल्लाह सां मोहब्बत करण वारो कुरान सां मोहब्बत करण वारो सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत करण वारो माण्हू जरे क़यामत जे ॾींहुं ईंदो अल्लाह कुरान में फरमाए तो जो मुंह चोॾी जे चंड वांगुरु चिमकंदो रहो। अब सब जो कुरान सचो आहे ॻाल्हायो कुरान तो फरमाए जेको नमाज पढ़ंदो हलाल कमाई कंदो अल्लाह जी फरमा बरदारी कंदो अरबी मोहम्मद जे कलमे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जो कदर कंदो अल्लाह फरमाए तो मुंहिंजा बाना गुनाह छा थींदा आहिनि हिकु साल गुनाह करे आ 2 साल गुनाह करे आ तवज्जो 3 साल गुनाह करे आ 10 साल गुनाह करे आ 20 साल गुनाह करे आ 50 साल गुनाह करे आ हेरे ॾिसो कीरन जे ॻोठ वारो मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह फरमाए तो ज़मीन खां वठी आसमान ताईं सॼो खला गुनाहनि सां भरिया हिकु दफ़ा रुगो मूंखां माफ़ी घुर बग़ैर ताने ॾियण जे बग़ैर मेणे ॾियण जे बग़ैर जुर्माने जे इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम। मां सारा गुनाह सॼी ज़िंदगी जा गुनाह तुंहिंजा मां माफ़ करे छॾण अचण तुंहिंजो कमु आहे माफ़ी वठण तुंहिंजो कमु आहे पेशेमान थियण तुंहिंजो कमु आहे। अज़ीज़ दोस्तो अल्लाह कुरान में फरमाए तो न वॾेरो एतिरो महिरबान थींदो न मुर्शिद एतिरो महिरबान थींदो न उस्ताद एतिरो महिरबान आहे न दोस्त एतिरो महिरबान आहे न भोतार एतिरो महिरबान आहे न ज़मींदार एतिरो महिरबान आहे जेतिरो अल्लाह फरमाए तो मुंहिंजा बाना मां तुंहिंजे मथां महिरबान फरमाए तो गुनाहन जे करे तुझी नजर भी खत्म न कया चो न अल्लाह चो सब अल्लाह अकबर चो अल्लाह अकबर चो अल्लाह अकबर बावाज़ बुलंद चो अल्लाह अकबर। अल्लाह तू केड़ो मेहरबान है या रब तू करीमी व रसूले तू करीम अल्लाह। अब एकड़े आशिक चवा एकड़े आशिक चो अल्लाह तू भी करीम है तुझो मोहम्मद अरबी भी करीम अब हुजूर से करीमा है ना हुजूर से शफकत वाला है ना हुजूर उम्मत जिला मेहरबान है ना अल्लाह अकबर। आलिम सगोरा बैठा है मुफ्ती सगोरा बैठा है मां गुनाहगार मानू मुझे आका मोहम्मद अरबी चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चो बावाज़ बुलंद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केड़ा खुश नसीब आयो दोस्तों जेके अमेरिका जो पासपोर्ट मिली वने जेके अमेरिका जो शनाख्ती कार्ड मिली वने वो ग्रीन कार्ड होंदो आ तवा के खबर आए जे वट अमेरिका जो पासपोर्ट होंदो आ पासपोर्ट खणी जेड़े वक्त में जे एयरपोर्ट ते वनो तहकीब के न पंदा ठप्पो हणी नींदा तवा के ग्रीन कार्ड मिलो आ पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जो ॾींहुं थींदो जन्नत जो दरवाजो बंद होंदो आदम अलैहिस्सलाम भी बीठो आ मूसा अलैहिस्सलाम भी बीठो आ ईसा अलैहिस्सलाम भी बीठो आ हेरे ॾिसो 1.25 लाख नबी बीठा आहिनि हर नबी जे पोया उम्मत बीठी आ जन्नत जो दरवाजो बंद आ मुझे आका फरमायो तवा जे नबी फरमायो तवा जे आका फरमायो मिठे मोहम्मद अरबी फरमायो मां वञी करे जन्नत जो दरवाजो खड़काईंदो अंदरा आवाज ईंदो मन द कलबाब कंहिं दर जन्नत जो दरवाजो खड़कायो आ हुजूर से फरमाईंदा न मुहम्मदुर रसूलुल्लाह चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह लाउड बंद थी वञे ॾिसा तव्हां सुभान अल्लाह चओ था चओ सुभान अल्लाह जन्नत जो दरवाजो खड़काईंदो मोहम्मद अरबी चओ अल्लाह हाय हाय चओ वाह 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 सोना मोहम्मद अरबी वाह चओ न सुभान अल्लाह मोहम्मद अरबी ते कलमो पढ़े तो चो वाह मोहम्मद अरबी वाह चो वाह सोना मोहम्मद अरबी हुजूर से फरमायो मां जन्नत जो दरवाजो खड़काया अंदर आवाज ईंदो मम बिल बाब
केरा दरवाजे ते हुजूर से फरमाए थे मुहम्मदुर रसूलुल्लाह मां मुहम्मद अरबी आया जन्नत जो दरवाजो खुलंदो हुजूर से फरमाइंदा जन्नत जो दरवाजो देर सा खोले मालिक चवंदो जन्नत जो दारो चवंदो सही जॾहिं खां जन्नत ठही आहे मां तव्हांजे इंतजार में हुउसि आदम दरवाजो खड़काए अल्लाह फरमायो जन्नत न खोल जा 1.25 लाख नबी दरवाजो खड़काइन जन्नत जो दरवाजो न खुलंदो सोना तुंहिंजो इंतजार हुयो तूं आयो ऐं जन्नत जो दरवाजो खुली वियो हुजूर से फरमायो पेरी मां जन्नत में वेंदुसि पोइ 1.25 लाख नबी जन्नत में वेंदा उहे जेके हज़ारनि सालनि के इंतजार में हुआ जिन कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह आदम सफीउल्लाह उहे भी इंतजार में ला इलाहा इल्लल्लाह नूह नजीलुल्लाह उहे भी इंतजार में ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह उहे भी इंतजार में हेरे ॾिसो जेके ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह इंतजार में ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह इंतजार में हुजूर से फरमाइन था चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1.25 लाख नबी जन्नत में मुखा बाद में वेंदा पोइ 1.25 लाख नबी जी उम्मत न वेंदी पहिरीं कीरियन जे ॻोठ वारा रोशन ज़मीरो पहिरीं तव्हां जन्नत अल्हम्दुलिल्लाह केरी मेहरबानी दुआ करो अल्लाह ताला इन कुरान जो कदर नसीब फरमाए चओ आमीन केड़ा केड़ा वादो कन था इंशाअल्लाह ताला बस हाणे मुझो तकीनो टाइम खत्म चो इंशाअल्लाह ताला रोजाना कुरान पाक जी तिलावत कंदो कुरान जी तिलावत जेके पढ़ियल न आयो उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी मुझो बाबो मुझो मुर्शिद हुयो साईं मोहम्मद हसन अब्बासी शाहपुर चाकर वारा सब जो रहमतुल्लाह अलैह और जो मु बयान ॿुधो हिकिड़ो माण्हू हुयो फौत थी वियो हयाती ख़त्म थी वई के माइट ख्वाब में ॾिठो जन्नत में घुमंदो पियो वते छा में पियो घुमे ॻाल्हायो अब्बा ॻाल्हायो त सही जन्नत में अल्लाह तव्हां खे जन्नत नसीब फरमाए हाणे त आमीन चओ ॾाढे आमीन चओ पुछा कयोसि के त जन्नत छाजे करे मिली चई न क़ुरान जे चओ न सुभान अल्लाह अबा तू पढ़ियल त कोन्हे चई मां पढ़ियल कोन हुअसि सुबुह जो उथी करे घरवारी खे चवंदोसि चांहि ठाहे अच नाश्तो खणी आ जेसि ताईं ज़ाल मुंहिंजी चांहि खणी अचे मां वुज़ू करे हथ मुंहुं धोई जहिड़ो मूंखे वुज़ू ईंदो हुयो मुॾो सुॾो पोइ क़ुरान पाक खोले मां चवंदुसि अल्लाह साईं हे बि तो सच फरमायो ही बि तो सच चयो आहे 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 मां ईअं रुॻो तिलावत कंदुसि रब मूंखे माफ़ कर अल्लाह जे रहमत जो दरिया वसी आहे अल्लाह ऐलान कंदो आहे उदूनी अस्तजिब लकुम अदा मुझे आखिरी लफ्ज़न उदूनी अस्तजिब लकुम चो कुरान सचो आहे चो 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 कुरान में अल्लाह फरमाए तो तव्हां असां गुनाहगारनि के तसल्ली थो ॾे इत्मिनान थो ॾे प्यार थो करे तव्हां सां गुनाहगारनि सां ॾाढ़ी वारनि खे नथो चए पटके वारनि खे नथो चए मौलवियुनि खे नथो चए हेरे ॾिसो जंहिंजा ज़मीन खां वठी आसमान ताईं गुनाह हुआ चओ अल्लाह अकबर जंहिंजा दुनिया जे जबलनि जे वज़न जेतिरा गुनाह हुया वारी जे ज़रनि जेतिरा गुनाह हुया पानी जे कतरन जेतरा गुनाह होया उन्हनि गुनाहगारनि खे अल्लाह फरमाए तो उदूनी अस्तजिब लकुम मुखे सजो मां तव्हांजी दुआ पुकार कबूल ओ मुझा बाना मां कॾहिं चवां थो पटको पाए अचो ॾाढ़ी रखी अचो निमाज़ूं पढ़ी अचो रोज़ा रखी अचो अल्लाह फरमाए थो गुनाहगारो गुनाहनि सां झोली भरे अचण तव्हांजो कुम युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात हिन क़ुरान में अल्लाह फरमाए थो 100 सालनि जे गुनाह खे माफ़ी वठंदे त गुनाहनि खे मेटे करे ओतिरियूं नेकियूं मां अल्लाह पंहिंजे तरफ़ां लिखाए तोखे जन्नत में मोकिले तो मुझा दोस्तों अल्हम्दुलिल्लाह हाफिज गुलाम अल्लाह साहब पंहिंजे नंढड़े जे इन अक़ीक़े जे मौके ते अल्हम्दुलिल्लाह तव्हां असांजी मुलाक़ात कराई आहे मुझा दोस्तों मुझा बुजुर्गो मुझा भाइरो असां त स्पेशल इन शइ जा आहियूं अल्हम्दुलिल्लाह दरगाह जा बाबा सी रहमतुल्लाह अलैह हुया असांजा बिरादर हुया या मुझी जिम्मेदारी आहे असां जिथे वेंदा आहियूं दोस्तनि चवंदा आहियूं रोज़ाना
तव्हां बि तव्हांजे घर वारा बि 5 मिंट न 4 मिंट न 2 मिंट वेही करे मगरिब जी नमाज खां पोइ असांजो कादरी सिलसिलो आहे उन जे मुताबिक़ रोज़ाना 2 मिंट वेही करे मगरिब खां पोइ कादरी सिलसिले जो ज़िक्र कंदा कयो। हुज़ूर साईं फरमायो आहे जेको बानो जेका बानी कलमे वारा ज़िक्र कंदा उहे जहिड़ा हूंदा जेके ज़िक्र नथा कनि अल्लाह वटि उहे मोइल आहिनि। कहिड़ो ज़िक्र आहे? रोज़ाना 2 मिंट कंदो रोज़ाना 2 मिंट ज़िक्र मूं सां गॾु कयो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। जल्दी जल्दी हाणे मां तक़रीर ख़त्म थो चओ। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अफ़ज़ल ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। दिल सा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। भले 33 दफ़ा कयो या भले 10 दफ़ा। वरी बी तस्बीह कादरी सिलसिले जी पीरान पीर महबूब सुभानी जो तरीक़ो साजो। बी तस्बीह इल्लल्लाह 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 इल्लल्लाह। दिल सा चो इल्लल्लाह इल्लल्लाह। टी तस्बीह अल्लाह जल्ल जलालुहु जल्ल शानुहु अल्लाह अल्लाह। मुझा प्यारा मजमू केतिरो आहे मिठड़े अल्लाह जो नालो फिकाई सां न खणो शौक़ सां अल्लाह। स्टेज वारा बि अल्लाह 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 अल्लाह। रोजाना पढ़ो मर्द भी औरतों भी नंढा भी वडा भी। चौथी तस्बीह अल्लाह जल्ल जलालुहु जल्ल शानुहु अदा जिक्र जी बरकत बुधाया। साईं ताज महमूद अमरोटी सब चो रहमतुल्लाह अलैह हजरत अमरोटी तवा बुधा हुआ। मुझा मुर्शिद मुझा वालिद साहब साईं मोहम्मद हसन अब्बासी हुआ। मुझे वालिद साहब जा मुर्शिद से हमादुल्लाह हाले जी से अहमद अली लाहौरी हुआ। इन्हनि बिनी जा मुर्शिद साईं ताज महमूद अमरोटी हुआ। साईं ताज महमूद अमरोटी जो सफर थियो पंजाब वया मानू सुजानन कोन पिया। रात जो मस्जिद में क़याम थियो इशा जी नमाज का बाद में अदा मुझा आखिरी अल्फाज इहो वाक़ियो बुधाए मां इजाज़त वठंदुमि। इशा जी नमाज का पोइ हिकिड़ो शख्स आयो हजरत अमरोटी रहमतुल्लाह अलैह के फरमायई अबा तू मुसाफिर आहीं तो मानी खाधी आहे? हजरत अमरोटी फरमायो न घरां 3 मानियूं खणी आयो। अबा घणियूं मानियूं? 3 मानियूं खणी आयो। हजरत अमरोटी के ॾिनई। हजरत अमरोटी रहमतुल्लाह अलैह मानी खाधी। पोइ ने मीज़बान फजर जी नमाज ते आयो चई त से हाणे महिरबानी करे तू अॻिते हलियो वञा इते रात न टिकजा। वो मजूरी ते हलियो वियो। शाम जो आयो ॾिसे त मेहमान वेठो आहे। वरी ची मानी खाधी अथई। हजरत अमरोटी फरमायो न 2 मानियूं खणी आयो। ची हाणे ख़ुदा जे वास्ते बाबा सुभाणे तू हलियो वञा। वयो मजदूरी ते इशा जी नमाज ते आयो ॾिसे त साॻियो मेहमान वेठो आहे। हजरत अमरोटी के फरमाया अदा तू वहे कोन? चई अदा मानी न खाधिया। हिकिड़ी मानी खणी आयो। पहिरीं रात 3 मानियूं ॿी रात 2 मानियूं टी रात हिकिड़ी मानी। हजरत अमरोटी फरमायो सुबह जो मां वेंदुमि। फजर जी नमाज का पोइ हजरत अमरोटी रहमतुल्लाह अलैह उन मानी आणण वारे शख्स के हथ मां पकड़े करे फरमायो अदा मां कीअं वञा? पहिरें ॾींहुं तो 3 मानियूं ॾिनियूं 3 मानियूं त उन रात हिकु रात में 3 मानियूं खाइण सां मूंखे 3 दफ़ा हुजूर साईं जी ज़ियारत। ॿी रात 2 मानियूं खाधम 2 दफ़ा महबूबन जो दीदार थियो आहे। टी रात हिकिड़ी मानी खाधी अथमि 1 दफ़ा दीदार थियो आहे। मां सम्झी वियुसि त तुंहिंजी मानी में करामत आहे। उन शख्स चयो साईं मां मुझी घरवारी ऐं मुझी न्याणी असां 3 ॼणा आहियूं। इन कादरी सिलसिले जो रोज़ाना मगरिब जी नमाज खां पोइ 5 मिंट ज़िक्र कनि। इहा आहे ज़िक्र जी बरकत। वज़ाकिरीन अल्लाह कसीर व ज़ाकिरात अदल्लाहु लहुम मग़फ़िरा। टाइम तक मुख़्तसर थियो आहे मुंहिंजो। कुरान सॼो भरियो पियो आहे अल्लाह जा ज़िक्र करण वारा। जेके मर्द हूंदा जेके औरतूं हूंदियूं ज़िक्र कंदियूं मरण जे टाइम ते उनजो ईमान सां ख़ात्मो। मरण जे टाइम ते ज़िक्र वारे जो ईमान सां ख़ात्मो थींदो।
त दरगाह ते रोज़ाना अल्हम्दुलिल्लाह ज़िक्र बि थींदो आहे। असां जिथे वेंदा आहियूं तव्हांखे मुंहिंजी बस तकरीर जी गुज़ारिश ई आहे, क़ुरान जी रोज़ाना ज़ियारत कयो, क़ुरान जी तिलावत कयो, रिज़्क़ हलाल कमायो, 5 वक्त नमाज पढ़ो, क़ुरान जी ज़ियारत तिलावत कयो, रोज़ाना क़ादरी से ज़िक्र कयो। इंशाअल्लाह हुज़ूर साईं फरमाइनि था अल मरउ मा मन अहब्बा, अल मरउ मा मन अहब्बा, अल मरउ मा मन अहब्बा। जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी क़यामत जे ॾींहुं सां गॾु हूंदो। तव्हां क़ादरी सिलसिले जे बुज़ुर्गनि वांगुरु ज़िक्र कंदो, क़यामत जे ॾींहुं अल्लाह तव्हांखे उन सां गॾु जन्नत अता फरमाईंदो। जेके टूटा फूटा अल्फाज़ मूं अर्ज़ कया अल्लाह पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। तव्हां